मशकरन जो गोठ तई मशकरन जो हाँ मशकरन जो गोठ तई। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां ज़फर जिसकानी ऐं तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु असां मशकरन जे ॻोठ जे सेट ते मौजूदु आहियूं ऐं तमामु ज़बरदस्त रिकॉर्डिंग हली रही आहे ऐं हाणे तमामु जल्द तव्हां सिंध टीवी जी स्क्रीन ते ॾिसंदव मन्नान अब्बासी जी डायरेक्शन में उर्फ मामा लालू। उस्ताद पहलवान, उस्ताद सनड़ा पहलवान, उस्ताद सनड़ा पहलवान, तोखे मुंहिंजो अॼु कमु, तोखे मुंहिंजो हिकिड़ो कमु ओके। उस्ताद सनड़ा पहलवान, तोखे मुंहिंजो अॼु कमु ज़रूरु करणो पवंदो, अलाए कंदे अलाए न त ॾिसण न विसारींदा। 182 किस्त खां असां वरी अचूं पिया ऐं दुआउनि में यादि रखिजो ऐं खिलंदा रहंदो। सिंध सलामत, सा सलामत, हिला देंगे। मशकरन जो गोठ तई मशकरन जो हाँ मशकरन जो गोठ तई।